साईं परू कान दे खबर अचार झिरकीअ जो को पर को पांद को पैर को खुर या वही ची ची कंदी मूंखे पंहिंजी सदोरी मोटाए दियो मां सदोरी खां तव्हां मरी वेंदमि चमचनि जी दुआ सां ओ सदोरी परू जॾहिं छोरीअ जो ॿिए हंधि कारो मुंहुं हुयो त पोइ असां सां तव्हां हा छो कई? गोर बस कर बस ही कर छो तो हिकिड़ी नई ची भट ॾिनी मां हिकु टन निकिरी ईंदे ची ची कंदो तंदे ची 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 गोर पुट सही तो चए मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए जेकॾहिं तव्हांजी छोरी पिंजरे में फाथल या झिरकी उते बाजरीअ जो दाणो पे चुगी उते चूं चूं पे कई त पोइ तव्हां असां सां संग जे लाइ हा छो कई? तव्हां असांजी बेइज़ती कई आहे ऐं मां इहो पलांद तव्हां खां ॻाए वॼाए वठंदुसि। शाबाश अथई चाचा तॻिया वॾो सॾो आहे इहे लफ़्ज़ तोखे सुहनि था बजाए हमदर्दी जे असांजे फटनि मथां लूण थो बुरकी बजाए हमदर्दी जे असांखे वेतर तूं दाबो थो ॾी दाबो न इहो तोखे चिताव आहे परू तव्हां सां हाणे घटि न थींदी। हाणे ॻाल्हि ॿुध सदोरीअ जे बदिले में मां शम्मा खे वनवा में विहारियुसि वारस जूं लाऊं शम्मा सां लाराईंदुसि जेकॾहिं का तव्हां टी फी कई त ख़बर अथव न त मुंहिंजो नालो आहे तॻियो चीकट कंदा वतंदो ची 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 तू केरु थींदो आहीं कंहिंखे रोकण ऐं टोकण वारो? हा साईं शाबस आहे ते तॻे खे जो साले खां संग वरितो अथसि न त केरु वठी आया न छोरी निदोरीअ खे हिते पई हुजे हा। हाँ चाचा तू पुट जी शादी करा ऐं धूम धाम सां करा असां सभु ईंदासीं पैसे ॾोकड़ जी बि ज़रूरत हुजे त बेधड़क चई ॾिजां तू असांजो हार ई न असांजो पंहिंजो आहीं। न मां मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे बसि तव्हां न मुंहिंजे तॾे ते ईंदो बसि ईअं सम्झो त मुंहिंजे तॾे ते 4 चंड लॻी वेंदा। हाँ हाँ चाचा असां सभु ज़रूर ईंदासीं। महिरबानी मां वॾी महिरबानी। अच त पोइ तॻिया हलूं असांजे राज खे दावतूं बि त ॾियणियूं आहिनि न। हलिया हलिया हा हा जाई थी चई हल। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।